सिमनगर को दो जगहों से दक्कन की तरफ से शगाफ पानी मोहल्ला यारमद बिरोही में दाखिल इलाका मकीनों ने अपनी मदद आप की तहत शगाफ बंद कर दिया। मीर साहब जेके हेॾो खंड ॾेराया आहिनि नरी खां इहे वरी हाणे वापसि सिम में असांजे जेको आहे यारमद बिरोही जे ॻोठ जी सिम आहे न उन में वापसि वरी जेको आहे यारमद बिरोही जे ॻोठ ॾे वरी ऐं जेको आहे महिरबान खे ॿोड़े थो। राति खां वठी इहे हलनि था, कोई बि न आयो आहे। असां हे पाण माण्हू वठी अचे जेको आहे हिनखे बंदि करायूं था। मीर साहब खे अपील आहे त महिरबानी करे असांखे कुझु बाचका बि ॾे, असां पंहिंजी मदद पाण था कयूं। कोई बि न आयो आहे हिते को वस वारो माण्हू को। सिम नालो अवर टाप थी मोटी असांजे महिरबान पठान ॻोठ यारमद बिरोही जे ॻोठ हे पाणी मोटी वापसि रिवर्स करे असांजे हले थो। तव्हां पाणी हली ॾिसो अचो। असां पंहिंजे मदद पाण बाचका बोरियूं खणी आया आहियूं, ॻोठाणा अचे गॾु थिया आहियूं। अञा के रस्ते में अचनि था पिया। असांजे घरनि ते तमामु पाणी जो घणो ज़ोर आहे। बाक़ी अहिड़ो को ॿियो माण्हू कोन अॻ में हले पियो। हे राति खां सुबुह सवेर खां वठी पाणी वापसि असांजे ॻोठ ॾे थो हले। अहिड़ो को वस वारो आहे महिरबानी करे अचे, का मिशन असांखे ॾियनि, मिशन ते अचे। ॿ टे खंड आहिनि, ॿिया अंदरि बि ॿ टे आहिनि, अॻिते सैफ भॻल आहे, ॿ टे ॿिया बि खंड आहिनि। महिरबानी करे को वस वारो मदद करे त महिरबानी तव्हांजो। उन्होंने मजीद कहा कि इस वक्त भी मोहल्ले में बरसाती पानी मौजूद है, मगर इस तकलीफ के मरहले में हुकूमत की जानिब से कोई रिलीफ ताहाल नहीं मिल रहा। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वॉच टीवी, शदाद कोट।